नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त खैबर मां खबर ॾींदा खैबर जे रवासी शौकत खैबर वल्द मरूम मोहम्मद उमर खैबर जे घर मां महीनो अॻु संदसि ॿिनि भेणुनि अबाणा ज़ेवर जेके तक़रीबन 30 लख जा चोरी करे वयूं आहिनि, जिन जो फैसलो चङनि मिठनि खे करणो हो पर उन्हनि बि को बूटो न ॿारियो। जंहिं खां पोइ शौकत खैबर पंहिंजी ॿिनि भेणुनि जे ख़िलाफ़ खैबर प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त थी वई आहे। जॾहिं त मुंहिंजी पुफी हैदराबाद सिविल अस्पताल में दाख़िल हुई त मुंहिंजो तक़रीबन 30 लख खनि जो सोन मुंहिंजी भेनरूं खणी वेयूं आहिनि ऐं उन्हनि पहिरियां ॾींहुं मूंखे आसरो ॾिनो असां तव्हांखे ॾियूं था, हाणे मूंखे ॾियनि बि कोन था। ऐं SP साहब ई फॉरवेट थियल मूं दरख़्वास्त अची SHO खिबरानी थाने वारनि खे ॾिनी। उन्हनि कुझु टाइम चयो त वञी वॾेरनि खां फ़ैसिलो करायो, क़स्मा क़स्मी ॻाल्हि टोड़ियो, पर हाणे क़स्मा क़स्मी बि ॻाल्हि नथा टोड़ीनि ऐं मूंसां वहिंवार बि नथा कनि। 1.5 महीनो थी वियो आहे चोरीअ खे। हिन चयो त आऊं मजबूरन पाण प्रेस कॉन्फ्रेंस करण ते मजबूर थी पियो आहियां। जे वॾेरनि ऐं पुलिस इंतजामिया मूंखे मुंहिंजी चोरी थियल सोना ज़ेवर वापसि न कराया त आऊं ॿी सूरत में पंहिंजे पाण खे रोड ते बि पेट्रोल मथां हारे भाउ ॾेई छॾींदुसि। उन जा ज़िम्मेवार मुंहिंजूं 2 भेणूं ऐं भेणाया हूंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।